बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाबा मसाब अता करते हो तो हम ताकि बच के जाइए मच के जल जल तेरा दान करा माही जगह बच के जल किया ने जलावा अल्लाह जागारा बंदा गाड़ी स्वाई था सब इधर बैठा है मेरी अजीब के तेरी मजला सामने आए तमाम बड़ी खुशी थी दोस्तों तमाम सुठो प्रोग्राम करवाए मां तव्हांजो वधीक वक़्तु वठण नथो चाहियां अॼु हिन महफ़िल में असांजो बहितरीन मौलूद शरीफ़ या नात ख़ान या असांजो हाजी दादा फुलपुरो साहिब ॿुधूं त बहितर आहे मां बसि बछेर चई मां पंहिंजे माई भाउ जे हवाले कयां थो त गुगु ख़ुदा खे ॾिसी वेझो छो ॼाणे रात जे जेट मजा करे फटी पवंदी आहे पेर खॾे पर जे लगातार खॾे हुजे केॾी बि ॾिघी राह आख़िर फटी पवंदी आहे कर प्रचार पहुचण जी छॾ रुसो वारी रीत जानवर तुंहिंजी जी मूं हथ वधी आहे बसि हिन महफ़िल में एतिरो पंहिंजो इंसान जी ज़िंदगी मुख़्तसर आहे अॼु असां जेके सुभाणे असां मौक़ो न हुजे ही औलाद नज़ार आईंदा बि वेंदा पर जेका ज़िंदगी आहे असांजी बक़ाया ज़िंदगी ते घणी पोइ गुज़ारे आहियूं बाक़ी अॻिते जेका ज़िंदगी आहे उनजे लाइ महिनत करणी आहे उनजे लाइ असांखे सोचणो आहे इंसान सां रिश्तो ॻंढियो इंसान सां में बराबरि जा शरीक थियो ओड़े पाणे जो ख़्यालु कयो जेके असांजे सिंध जे अंदरि क़बाइली तकरार आहिनि बिरादरी जहिड़ा आहिनि ऐं ॻोठनि में जेके नफ़रत निफ़ाक़ आहे उनखे ख़तमु करण लाइ तव्हां असां मुआसिरे जा बाशऊर फर्ज़ आहियूं असां तव्हांजे मथां फर्ज़ थिए थो इन्हनि खामियुनि खे ख़तमु कयूं त सिंध हिकिड़ी ख़ुशहाल थिए असांजो मुआसिरो ख़ुशहाल थिए ऐं पुरसुकून ज़िंदगी में बहितर असांखे धीरे धीरे दर्स मिलियो आहे उनजे लाइ बहितरी आहे त असां पाण में मोहबत पैदा कयूं नफ़रत खे ख़तमु कयूं हिक ॿिए सां हमदर्दी पैदा कयूं वॾी महिरबानी माशाअल्लाह साईं असां